बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलामु अलैकुम दोस्तों। अॼु असां सिखंदासीं तख़्ती नंबर 5 ऐं सबक़ नंबर 9 जो त अॼु सबक़ शुरू कयूं। अॼु असां पढ़ंदासीं 2 ज़बरां 2 ज़ेरां 2 पेशां। पहिरियों पढ़ी आयासीं 1 ज़बर 1 ज़ेर ऐं 1 पेश। तव्हां ॾिसी सघो था। अॼु असां 2 ज़बरां कीअं पढ़बियूं आहिनि उहो इंशाअल्लाह सिखंदासीं। त तव्हां जेकॾहिं असांजे चैनल में नवां आहियो त महिरबानी करे सब्सक्राइब कयो ऐं दोस्तनि खे शेयर कयो जीअं त तव्हांजो बि नेकी जे कम में हिसो थी वञे। त दोस्तों 2 ज़बरनि 2 ज़ेरनि 2 पेशनि खे तनवीन चइबो आहे, यानी इन जो आवाज़ु नून जो निकिरंदो आहे। मीम 2 ज़बर मन, ॾिसो त आख़िर में नून जो आवाज़ु निकिरंदो। अहिड़ी तरह मीम 2 ज़ेर मिन, मीम 2 पेश मुन, इनखे तनवीन चइबो आहे। इहा ॻाल्हि यादि रखो। अचो त अॼु सबक़ शुरू कयूं। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मीम 2 ज़बर मन, मीम 2 ज़ेर मिन, मीम 2 पेश मुन, मन मिन मुन। बा 2 ज़बर बन, बा 2 ज़ेर बिन, बा 2 पेश बुन, बन बिन बुन। वाव 2 ज़बर वन, वाव 2 ज़ेर विन, वाव 2 पेश वन, वन विन वन। फा 2 ज़बर फन, फा 2 ज़ेर फिन, फा 2 पेश फुन, फन फिन फुन। सा 2 ज़बर सन, सा 2 ज़ेर सिन, सा 2 पेश सुन, सन सिन सुन। ज़ाल 2 ज़बर ज़न, ज़ाल 2 ज़ेर ज़िन, ज़ाल 2 पेश ज़ुन, ज़न ज़िन ज़ुन। दोस्तों ॾिसो, सा ऐं ज़ाल माल ज़बान जी चोटी ॾंदनि को ॿाहिरि कढी करे पढ़ंदासीं त असांजो आवाज़ु सही निकिरंदो ऐं हिनखे फिलो पढ़िबो आहे। सा 2 ज़बर सन, सीन वांगुरु ज़ोर ॾेई सीटी जो आवाज़ सां न पढ़िबो। न ई ज़ाल खे जेको आहे ज़ा करे पढ़िबो। ज़ाल 2 ज़बर ज़न ईअं न पढ़िबो, बल्कि ज़ा 2 ज़बर ज़न, ज़ाल 2 ज़बर ज़न। ज़ा ईअं बि न पढ़िबो। ज़ाल जे आख़िर में लाम जो आवाज़ु पढ़िबो आहे। ज़ाल 2 ज़बर ज़न, ज़ाल 2 ज़ेर ज़िन, ज़ाल 2 पेश ज़ुन, ज़न ज़िन ज़ुन। ज़ुआ 2 ज़बर ज़ुन, ज़ुआ 2 ज़ेर ज़िन, ज़ुआ 2 पेश ज़ुन, ज़ुन ज़िन ज़ुन। ज़ुआ खे थुलो पढ़ंदासीं। इन जो तरीक़ो तव्हांखे सम्झायुमि त ज़बान जी चोटी मथे ॾंदनि जी पाड़ में मिलाए करे थुलो करे पढ़ंदासीं, वात गोल करे। ज़ुआ 2 ज़बर ज़ुन, ज़ुआ 2 ज़ेर ज़िन, ज़ुआ 2 पेश ज़ुन, ज़ुन ज़िन ज़ुन। ज़ा 2 ज़बर ज़न, ज़ा 2 ज़ेर ज़िन, ज़ा 2 पेश ज़ुन, ज़न ज़िन ज़ुन। इन ज़ा खे जेको आहे असां ज़ोर ॾेई पढ़ंदासीं सीटी जी आवाज़ सां। सीन 2 ज़बर सन, सीन 2 ज़ेर सिन, सीन 2 पेश सुन, सन सिन सुन। स्वाद 2 ज़बर सन, स्वाद 2 ज़ेर सिन, स्वाद 2 पेश सुन, स्वान सिन सुन। ता 2 ज़बर तन, ता 2 ज़ेर तिन, ता 2 पेश तुन, तन तिन तुन। दाल 2 ज़बर दन, दाल 2 ज़ेर दिन, दाल 2 पेश दुन, दन दिन दुन। त्वा 2 ज़बर तन, त्वा 2 ज़ेर तिन, त्वा 2 पेश तुन, तन तिन तुन। रा 2 ज़बर रन, रा 2 ज़ेर रिन, रा 2 पेश रुन, रन रिन रुन। दोस्तों रा खे थुलो पढ़ंदासीं, पर जंहिं रा ते ज़ेर या 2 ज़ेरा हूंदियूं उनखे सनो पढ़िबो आहे। तव्हां ॾिसी सघो था। हीअं थुले अखर खे जिते साओ रंग थियल आहे उहो थुला पढ़ंदासीं। तव्हां ॾिसो इन रा खे थुलो जेको आहे साओ रंग न आहे त इनखे सनो पढ़ंदासीं। रा 2 ज़बर रन, रा 2 ज़ेर रिन, रा 2 पेश रुन, रन रिन रुन। नून 2 ज़बर नन, नून 2 ज़ेर निन, नून 2 पेश नुन, नन निन नुन। लाम 2 ज़बर लन, लाम 2 ज़ेर लिन, लाम 2 पेश लुन, लन लिन लुन। ज़ाद 2 ज़बर ज़न, ज़ाद 2 ज़ेर ज़िन, ज़ाद 2 पेश ज़ुन, ज़ुन ज़िन ज़ुन। या 2 ज़बर यन, या 2 ज़ेर यिन, या 2 पेश युन, यन यिन युन। शीन 2 ज़बर शन, शीन 2 ज़ेर शिन, शीन 2 पेश शुन, शन शिन शुन। जीम 2 ज़बर जन, जीम 2 ज़ेर जिन, जीम 2 पेश जुन, जन जिन जुन। काफ 2 ज़बर कन, काफ 2 ज़ेर किन, काफ 2 पेश कुन, कन किन कुन।
क़ौफ़ दो ज़बर क़न, क़ौफ़ दो ज़ेर क़िन, क़ौफ़ दो पेश क़ुन, क़न क़िन क़ुन। दोस्तों इन्हनि में थोरो फ़र्क़ु महसूसु कयो। इन काफ़ खे सनो पढ़ी वेंदो आहे, इनखे थुलो। तव्हांखे थोरो मिसाल ॾेई सम्झायां। अलाह पाक क़ुर पाक सूरत काफ़ जेको आहे 18 सिपारे जे आख़िर में हिकिड़ी आयत आहे, तक़रीबन सूरत काफ़ जे 18 नंबर आयत आहे। उन में त वकल्बुहुम बासितुन ज़िराअही वकल्बुहुम काफ़ यानी कुतो जेको हुयो पंहिंजा पेर विछायूं करे जेके गार वारा हुया उन्हनि जी साम्हूं उन्हनि जी हिफ़ाज़त लाइ ॿाहिरि दरवाज़े ते वेठो हुयो। इहो वॾो किसो आहे। सूरत काफ़ तमामु बरकत वारी सूरत आहे। अगरि जेकॾहिं तव्हांखे तौफ़ीक़ थिए त तव्हां इहे पढ़ंदा कयो। सूरत काफ़ हर जुमे ते पढ़ी वेंदी आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जंहिंजो मफ़हूम आहे जेको सूरत काफ़ पढ़ंदो उहो हिकु जुमे खां ॿिए जुमे ताईं उनजे लाइ नूर हूंदो। मां हर जुमे ते तक़रीबन पढ़ंदो आहियां। माशाअल्लाह इन जो तमामु बहितरीनु फ़ाइदो महसूसु कंदो आहे। अगरि न आहियां पढ़ंदो त उन हफ़्ते जे मुक़ाबले में जॾहिं पढ़ंदो आहियां त उहो बहितरु गुज़रंदो आहे। तव्हां जेकॾहिं चाहियो था तव्हांजो बि परेशानी दूरि थियनि त सूरत काफ़ खे जुमे वारे ॾींहं ते हर रोज़ु पढ़ंदा कयो। तक़रीबन मग़रिब खां पोइ ख़मीस जी शाम ते मग़रिब खां यानी जुमे जी राति खां सॼी राति आहे, सॼो ॾींहुं जुमे जो मग़रिब ताईं तव्हां जहिड़े बि टाइम तव्हांखे टाइम मिले पढ़ी सघो था। त मतिलबु इहो आहे त उन में अलाह ताला हिकिड़ो मिसाल मां तव्हांखे ॾियां थो त उते आयत आहे वकल्बुहुम बासितुन काफ़ सां ऐं उनजे 28 नंबर आयत में तव्हां ॾिसंदव त वाला तुति मन अग़फ़लना क़ल्बहु अन ज़िक्रिना क़ौफ़ खे थुले सां क़ल्ब यानी दिलि चयो वियो आहे। ऐं तव्हां ॾिसो सिर्फ़ु काफ़ क़ौफ़ जो फ़र्क़ु आहे। सने थुले सां केॾी माना मटिजी थी वञे। छड़ो सने पढ़ण सां काफ़ कुतो अची थो वञे, थुले पढ़ण सां क़ल्ब यानी दिलि थी वञे। त ख़्यालु रखंदा कयो थुले सने जो, इन सां माना बि मटिजी वेंदी आहे। त मां वरी पढ़ां थो थोरो ध्यानु सां ॿुधो। काफ़ दो ज़बर कन, काफ़ दो ज़ेर किन, काफ़ दो पेश कुन, कन किन कुन, क़ौफ़ दो ज़बर क़न, क़ौफ़ दो ज़ेर क़िन, क़ौफ़ दो पेश कुन, क़न किन कुन, ख़ौ दो ज़बर ख़न, ख़ौ दो ज़ेर ख़िन, ख़ौ दो पेश खुन, ख़न खिन खुन, ग़ैन दो ज़बर ग़न, ग़ैन दो ज़ेर ग़िन, ग़ैन दो पेश गुन, ग़न ग़िन गुन, हा दो ज़बर हन, हा दो ज़ेर हिन, हा दो पेश हुन, हन हिन हुन, आइन दो ज़बर अन, आइन दो ज़ेर आइन, आइन दो पेश उन, अन आइन उन, हा दो ज़बर हन, हा दो ज़ेर हिन, हा दो पेश हुन, हन हिन हुन, हमज़ा दो ज़बर अन, हमज़ा दो ज़ेर इन, हमज़ा दो पेश उन, अन इन उन। दोस्तों इनके हमज़ा न पढ़बो, हमज़ा आख़िर में हा जो आवाज़ पढ़ी वेंदो आहे। हमज़ा दो ज़बर अन, हमज़ा दो ज़ेर इन, हमज़ा दो पेश उन। त दोस्तों इहो अॼु सबक़ उमेदु कयां तव्हांखे सही सम्झ में ईंदो हूंदो। अलाह ताला असांखे क़ुर पाक सही सम्झण जी ऐं पढ़ण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।